नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। हिन वक्त तव्हांखे इस्लामाबाद का खबर ॾींदा हलूं त मुस्लिम लीग नून तबी बुनियादनि ते नवाज शरीफ जे ज़मानत जी दरख़्वास्त रद्द करण जे अदालती फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल करण जो ऐलान करे छॾियो। इस्लामाबाद हाई कोर्ट 12 मीडिया सां ॻाल्हाईंदे अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाक़ान अब्बासी चयो त अदालती फ़ैसिले सां असांखे मायूसी थी आहे। 5 बोर्डनि नवाज शरीफ जी बीमारी जी सुञाणप कई ऐं फौरी इलाज कराइण जी सिफ़ारिश कई। हिन चयो त असांखे उमेद हुई त हाई कोर्ट इलाज लाइ ज़मानत जी दरख़्वास्त क़बूल कंदी। हमेशह अदालतनि जे फ़ैसिले जो एहतराम कयूं था। हिन फ़ैसिले जो बि कयो आहे। जेको बि वधीक कानूनी रस्तो आहे उहो इख्तियार कयो वेंदो। अॻूणे वज़ीर आज़म चयो त नवाज शरीफ खे जेको इलाज घुर्जे उहो जेल में नथो मिली सघे, तंहिं करे ॿाहिरि वञणु ज़रूरी आहे। तंहिं करे दरख़्वास्त दाख़िल कई वई। इलाज पाकिस्तान ऐं परॾे में बि थी सघे थो, पर जेल में नथो थी सघे। मुस्लिम लीग नून जे सीनियर अॻवान ख्वाजा आसिफ चयो त जेतिरा कानूनी रस्ता आहिनि उहे इख्तियार कया वेंदा। असांजो हक़ आहे, असां अपील कंदासीं ऐं उमेद आहे त कामयाबी मिलंदी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।